नाद अली मजहर अजायब तजदहू और नल्लक़ नवाइब कुल्लु हम्मिन व गम्मिन सय्यन जली बे अज़मत का या अल्लाह बिनबूवत का या मोहम्मद बे विलायत का या अली अदरकनी फ़ी सबीलिल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद वाजिल फ़रज आले मुहम्मद सलवात बुलंद आवाज़ से। मजलिस पाक जी कबूलियत वास्ते वरी भी सलवात बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला कुछ मोमिन ढिली सलवात था पढ़ो जेतरो जेतरो तहांजे ज़हनन में इमाम हुसैन बुलंद उतरी बुलंद सलवात। नारे तकबीर अल्लाह अकबर खालिक अकबर जना बुलंदा बुलंद आवाज़ से जवाब दियो नारे तकबीर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे रिसालत कुल ईमान नारे हैदरी या अली अलैहिस्सलातु वस्सलाम सजो बाजू बुलंद करे गदीरी नारो हैदरी या अली हुसैनियत जिंदाबाद यजीदियत मुर्दाबाद मखदूमा सैन जे दुश्मन ते लानत सैयदा जी इज्जत सलवात गरजी पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। दुआ है मौला कायनात तो सभनी अज़ादारन जो इन पाक दरबार में अचण वेण ॿुधण मालिक पंहिंजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। मालिक दुनियावी दुखन तकलीफ़ुन परेशानियुनि मुसीबतुनि खां महफूज रखे। कोई जायूं वसन वेड़ा वसन गोठ मुल्क नगरियूं वसन जिते ज़िक्र हुसैन जारी आहे। मुझा मालिक बानी मजलिस जो ही फर्शदा बिछायो लंगर न्याज पंहिंजे बारगाह में कबूल मंजूर फरमाए। जिन मरहूमीन जे ईसाल स्वाज मजलिस आहे मुझा मालिक मरहूम ज़वार हामिद अली ऐं उस्ताद मरहूम नसीबुल्ला ऐं ॿिया जेतिरा मरहूमीन दुनिया ते हलिया विया आहिनि मालिक उन्हनि जी मग़फ़िरत फरमाए। उन्हनि खे आले मोहम्मद जूं कचहरियूं नसीब फरमाए। मजलिस में कोई मोमिन बीमार आहे सदको बीमार करबला जो मालिक शिफ़ाए कुल्ली अता फरमाए। कोई मोमिन बे औलाद आहे बिलख़सूस ज़वार इसरार अली मालिक हयाती वारो मातमी नमाज़ी बचड़ो अता फरमाए। ॿिया जेतिरा औलाद वास्ते सिकनि था मालिक सभिनी खे हयातन वारा मातमी नमाज़ी बचड़ा अता फरमाए। मालिक नाजुक दौर में हर शरीफ जी इज्जत महफूज फरमाए। मुझा मालिक ज़वार शमशाद अली जी जेका नेक हाजत आहे सदको इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे आख़िरी सजदे जो कबूल मंजूर फरमाए। मुझा मालिक आले मोहम्मद जी इज़्ज़त उज़्मत जो वास्तो सही परेशान मोमिनन जूं परेशानी दूर फरमाए। मुझा मालिक ओतरी देर ताईं कंहिं मोमिन अज़ादार मस्तूर खे मौत न ॾिजां जेसि ताईं चोॾहनि जो ज़वार बणाए। मालिक चङो बणाए नमाज़ी बणाए अहिड़ो बणाए जीअं तुंहिंजे दरबार में असां पेश थियूं असांजो सर अदब खां झुके शर्म खां न झुके। असांजे लखनि जी हिकु ई दुआ है दुनिया ते रही बेवारिस था सॾाइजूं असांजे वारिस इमाम ज़माना जो जल ज़हूर फरमाए। मौला जे ज़हूर वास्ते जेॾी उची पढ़ी सघो था पढ़ो सलवात। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बुलंद सलवात। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। गॾिजी पढ़ो सलवात।
सय्यदना व नबीना व तबीब कुलूबिना व शफीअ ज़ुनूबिना मौलाना अबिल कासिम मोहम्मद सल्लल्लाहु अस्सलातु वस्सलाम अला अखीही व वज़ीरिही व वारिस इल्मिही इल्मिल अव्वलीन वल आखिरीन या कायदिल गुरुल मुअज्जलीन सद्दीक़ अकबर फारूक आज़म अमीरुल मोमिनीन नारे हैदरी या अली अस्सलातु वस्सलाम अला सय्यदते जलीलते अल मखदूमते अल जने वसंदी हुई काफी टाइम जी मजलिस सेदा शुरू हुआ सैयदान इलाके जा मौला यो हर अज़ादार के हथ बदी अपील तो क्या जॾहिं भी गरीब हुसैन जे मजलिस में इंदो कर घरां रोंदो इंदो मानू पुछनी छो थो रोए चवंदो करो न गरीब के तो रोआ जंहिंजे लाश तां सॻियूं भेणूं चुप करे गुज़रे ओ मकाइनात कुर्बान क्या जवानो इजाज़त दियो त गरीबनि जी गुरबत जो वहण पना क्यों वध गई है भीड़ बाजार दे विच मैं को आबिद पुत्र दसाए क्या मैं कनो पहले शाम दे विच मेहमान कदा नहीं आए बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह गरीब से वेंदो और जवानो दस वञा कहिड़े वेले जो बंदि पड़ियो आहे उते अची बीठी आहे जाते अचण जे लाइक़ न हुई ओ मां काइनात कुर्बान क्या जवानो बदमाशन जी रस्ते जने अली जी धी जी निगाह पईया सज्जाद जे पासे ॾिसी बीबी रोई चंदी क्यों वध गई भीड़ बाजार दे विच मैं को आबिद पुत्र दसाए क्या मैं कनु पहले शाम दे विच मेहमान कदा नहीं आए ते मैं को चादर दा ओ अरमान नहीं यो दर्द गया है मुखाए ओ क्यों शामी पुछ दिल एक बैतो केड़े उठते आन दीवा बिस्मिल्लाह 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 नौकर बिस्मिल्लाह ओ क्यों शामी पुछ दिल एक बैतो केड़े उठते आन दी चलो अख जो कुछ मोमनन जी पुसी पई आ कि मोमन शर्माए वेठा काई अख अञा त इंतजार में वेठी
इजाज़त दियो बुजुर्ग ज़ाकिरनि जो हिकु ॿियो भेण ॿुधायां। ओ जवानो मातमियो मां ईअं पढ़ंदो आहियां, जाते भाइरनि सां गॾु न सचणो उते भाॼाइनि सां गॾिजी आई मां काइनात कुर्बान क्या इन पुसलक सां दुआ घुरंदो कर शलक कोई शरीफ बेगुनाह कैद न थे। थोड़नि मामलनि है कया जवानो अगली दुआ इया घुरंदो कर शलक भासा उनजी भेण कैद न हुजे। रब जाने तू केड़े पासे ख्याल करे वेठो। ओ जवानो कैदी तो सभई दुखिया गुजरिया हैं, पर हिन इलाइके जा मौला इहो बक़ैदी ॾाढा दुखिया गुजरिया। सवाल कर सैयदादा केड़ा दुखिया गुजरिया हैं? मर्दन में सजाद, मस्तूरात में रबाब, दुखिया अल्लाह गुजरिया। पीउ सां गॾु पुट कैद, मां सां धीउ कैदण होए। अञा सोचंदो रहां मां काइनात कुर्बान क्या। ओ जवानो मातमियो जॾहिं शाम जे सदर बाज़ार में अली जी धी आई, बदमाशन जी रशा नाचू नचन पिया तबल वजन पिया। हुसैन जे सीने ते सुमण वारी धी जी निगाह पई। जवानो जॾहिं बदमाशन ते रश इन इलाइके जा मौला इहो मासूम हुसैन पुफीअ जे वेझो आई। बुजुर्ग ज़ाकिरनि जो वहण आहे। पुफीअ जे वेझो आई, दामन में हथ विझी चए थी अम्मा जेका करबला खां ॿुधंदा पिया चऊं छा इहा उहा शाम ओ मां काइनात कुर्बान क्या जेको मुखाण जे नीयत ते आयो आहे। अली जी धी जो कोई चाचा जवाब न आयो। बीबी ॿियो दफ़ो चए थी अम्मा मां जो पुछां पई दसे नथी छा इहा उहा शाम। जवानो कोई जवाब न आयो। हाणे मासूमा पुफीअ जे दामन मां हथ कढियो आहे। नंढा नंढा हथ ॿधी चएती अम्मा समझी वई मां यतीम समझी जवाब नथी ॾे। अम्मा मां जो पुछां पई छा इहा उहा शाम। अली जी धी भाटीअ खे ॻाल्हि लाइ चएती क्यों मैं कनू वल वल हाय वो पुछदी है अगे मैं कदा शाम च आईया ओ जिवें मैं रुलिया बहज़ारा विच। अल्लाह जी बाबा नौकर चाचा अल्लाह बच्चन मां के झोला जादू खदर जी बाबा नौकर बिस्मिल्लाह क्या रोई जदी क्यों मैं कनू वल वल पुछदी है अगे मैं कदा शाम च आईया ओ जिवें मैं रुलिया बाज़ारा विच इंजरलन ना खैंदिया जाइया। बीबी जदी तू डहदी रही है 9 मील परो ओ मैं पैदल टुर दी आईया इंज कह नहीं आखिया थक पिया हो सो। अल्लाह जी चाचा नौकर नौकर बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। कायनात कुर्बान क्या। चलो अख तुझी पुसी पई आ मां चो कंजूसी क्या रूह हुयो तो फज़ाइल जा बच्चा लफ्ज़ पढ़ंदुमि लेकिन माहौल ही अहिड़ो बणिजी वियो मां फ़क़ति मसाइब थो पढ़ां। हर मजलिस में आदत न इबादत समझी मां अर्ज़ कंदो आहियां रोअण ऐं रुआरण ये कोई फ़न न आहे ही हसरत आहे। जवानो कंहिंजी हसरत आहे उन बीबीअ जी हसरत आहे जंहिंखे पूरे अरब में क़ब्र जी जाइ न मिली। अल्लाह अल्लाह जेका बीबी रोई रोई चवंदी रही मां न रुनी आहे। काई क़ौम त पैदा थींदी जंहिंजा जवान मुंहिंजे अकबर जी जवानी खे रोंदा, जंहिंजा बुज़ुर्ग मुंहिंजे हुसैन जे ज़रबुनि खे रोंदा, जंहिंजूं मस्तूरात मुंहिंजे लुटियल बुरके खे रोंदा। पोइ मां काइनात कुर्बान दिल चाहे पई जो पढ़ा फ़क़ति मसाइबी लेकिन इन इलाइक़े जा मौला इहो दिल चाहे पई जो मां तोखे तफ़सीलन अॼु मसाइब ॿुधायां। 38 हिजरी कूफे में मुंहिंजे मौला अमीर जी शाही आहे। मौला पंहिंजे ज़ाती आराम मां वक़्तु बचाए मुंहिंजे मौला घर तामीर कयो आहे।
जेको अॼु ज़वारनि जी ज़ियारत गाह बणियल आहे। जेतिरा करबला जा ज़वार वेठा आहियो, कूफे जेके विया आहियो, ॾिसी आया आहियो, मस्जिद कूफा जे भरिसां मुंहिंजे मौला जो घर आहे। इहो मौला राति जे हिसे में पुटनि खे साण करे मौला पाण तामीर कयो। राति जे हिसे में न्याज़ हुसैन थोरो मसाइब सम्झंदो अचिजां। राति जे हिसे में मुंहिंजे मौला पाण तामीर कयो। मुंहिंजे मौला दरबार में वेठो। मुंहिंजे मौला जो हिकु नौकर आहे सासा बिन सुहान, ऐं मौला जे वेझो आयो, कदम बोशी कयईं, मौला जे हथनि ते बोसा ॾिनई। कांधड़नि जे इलाइक़े जा मौलायूं जॾहिं हथनि ते बोसा ॾिनई न, इन जी निगाह पई त मौला जे हथनि ते मिटी हुई। सासा अदब जा हथ वधी चए थो मौला तव्हांजे हथनि ते मिटी छाजी आहे? इमाम चए थो सासा मां घर थो तामीर कयां। हैरान थी चए थो मौला काथे? इमाम फरमाए थो कूफे। लफ़्ज़ कूफो आयो, अदब जा हथ ॿधी चए थो मौला बाक़ी नौकरनि जो कहिड़ो फ़ाइदो? मरहबा मरहबा, तुंहिंजे सम्झण था सदको हुजे। मौला बाक़ी नौकरनि जो कहिड़ो फ़ाइदो? इमाम चए थो सासा छा थो चवणु चाहे? चए थो मौला इन जो मतिलबु असां जूं नौकरियूं अञा उन मयार ते न पहुतियूं आहिनि। मौला फरमाए सासा सम्झाए चवणु छा थो चाहे? चए थो मौला नौकरनि जे हूंदे घर पाण था तामीर कयो। अली जो अमामो खोली गल में आयो, फरमाई अली जी गैरत गवारा नथी करे। मरहबा मरहबा, अली जी गैरत गवारा नथी करे। सासा जेको घर मां राति जे हिसे में पुटनि खे साण करे पाण थो तामीर कयां, इन घर में अची रहंदियूं मुंहिंजूं शरीफ़ धीअरूं। अली जी गैरत गवारा नथी करे। जंहिं घर में मुंहिंजी ज़ैनब जहिड़ी धीउ रहे, उन घर जे दीवारुनि खे कंहिं गैर जा हथ लॻल। अल्लाह अल्लाह, मौला पुरसो क़बूल करे। बाबा घर तामीर थी वियो। मुंहिंजे मौला पंहिंजे पुटनि खे सॾियो। कतार में पुट बीठा न, हिकु हिकु पुट जो चहिरो ॾिसी मुंहिंजे मौला माशाअल्लाह सुभान अल्लाह पढ़ियो। मुंहिंजे मौला फरमाया मुंहिंजा शहज़ादो, कूफे जूं औरतूं काफ़ी ॾींहंनि खां दरख़्वास्तूं थियूं लिखनि। काई औरत थी चए त मौला असांजा मर्द घरनि में वेही फ़ख़ुरु था कनि। कोई तो चए मां हसन खां क़ुर पढ़ियो आहे, कोई तो चए मां हुसैन खां क़ुर सिखियो आहे, कोई तो चए मां हसन खां क़ुर जी तफ़सीर सिखी आहे। मौला अॼु तुंहिंजी शाही आहे कूफे में। मौला हिकु दफ़ो धीअरूं त कूफे घुराए। मौला असां बि पंहिंजे मर्दनि खे जवाबु ॾियूं, जे तव्हां हसन हुसैन खां पढ़ियो आहे, असां ज़ैनब कलसूम खां पढ़ियो। ओ मां काइनात क़ुर्बान कयां। मुंहिंजा शहज़ादो वञो मदीने, भेणनि खे वठी अचो कूफे। उन इलाइक़े जा मौला इहो इहा ॻाल्हि करे मुंहिंजे मौला हिकु हिकु पुट जो चहिरो ॾिठो। इन इलाइक़े जा मौला इहो अचानक उन जे चहिरे ते निगाहूं रुकिजी वियूं जंहिंजो अॼु हर अज़ादार जे दर ते अलम आहे। थकिजी न ॿुध न्याज़ हुसैन जलालन वारे अब्बास जे चहिरे ते निगाहूं रुकिजी वियूं। अब्बास जो चहिरो सुर्ख़ आहे, मौत जी ज़र्दी। सही चए थो गाज़ी तुंहिंजो चहिरो छो ज़र्द आहे? अब्बास चुप आहे। ॿियो दफ़ो मुंहिंजे मौला गल में ॿाहूं विझी चए थो गाज़ी ख़ैर आहे? ॿुधंदे जवाब अब्बास बाबे जा हथ चुमी चए थो बाबा तव्हांजो चओ था भेणुनि खे कूफे वठी अचो, हो त मां जे क़बर ते वञण लाइ महीना तयारी कंदी हुई। मरहबा मरहबा, हो त मां जे क़बर ते वञण लाइ महीननि जा महीना तयारी कंदी हुई। बाबा हे त लंबो पंधु आहे। मुकाणी हुसैन जा मां नथो मञा आयो तूं मुकाण जे नीयत सां हुजे, इन जुमिले ते तुंहिंजी हंज न अचे। इन इलाइक़े जा मौलवी मुंहिंजो इमाम गाज़ी ॾे ॾिसी चए थो अब्बास कॾहिं कूफे वारा मूंखे जागीरूं लिखी ॾियनि न, मां धीउ जी जुती बि बर्दाश्त न कयां, पर गाज़ी हो थियूं चवनि दीन सिखणो आहे। हाणे मुंहिंजो तव्हां ते सवाल आहे, मूंखे न्याज़ हुसैन ॿुधाए दीन जे ख़ातिर कंहिं नबी जूं धीअरूं रुलियूं? उन इलाइक़े जा मौला इहो इमाम चए थो मां धीउ जी जुती बि कूफे बर्दाश्त न कयां, पर मजबूरी आहे, हुते चवनि दीन सिखणो आहे। वञो भेणुनि खे वठी अचो कूफे। बसि मुकाया इन इलाइक़े जा मौला इहो आया ॿाहिरि मदीने, तयारी थी वई। हुसैन मौला जो आवाज़ गाज़ी इमाम अल अंदरि वठी आहे। जवानो मातमी मां हिते हिकु लफ़्ज़ पढ़ंदो आहियां, मां चवंदो आहियां अली जी धीउ उहा बीबी आहे, उहा मस्तूर आहे जंहिं पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में कॾहिं उठ बि न ॾिठो। हाणे मूंखे सोचे जवाबु ॾे, जंहिं पूरी ज़िंदगीअ में कॾहिं उठ न ॾिठो, उन रब ॼाणे यारहीं मुहर्रम वारे ॾींहुं ज़ंजीर कीअं ॾिठो। जॾहिं मामल अंदरि आया न, इन इलाइक़े जा मौला इहो भाइरनि जे सहारे ते अली जी धीउ हली। जॾहिं परे खां बीबीअ जी मामल ते निगाह पई,
अब्बास जे कुल्ले ते हथ रखी अली जी धी चेती गाज़ी ही केड़ी शय आ ओ जवानो हुसैन जड़ो साबे 3 दफ़ा मिट्टी ते वेठो वरी उथियो रोई चेतो ज़ैनब अज न पुछ यारी जो डी पुछ जा मरहबा मरहबा यारी आरे डी पुछ जा उमा कायनात कुर्बान सैयदादियों आयूं कूफे इन इलाके जा मौला यो कूफे जो औरतूं आयूं पहिरें डी अब्बास मौला रोकियो अज न मुंहिंजी सहण थकियल आहे बे डी औरतूं आयूं गाज़ी मौला रोकियो 7 ॾिहाड़ा औरतूं ईंदी रहियूं अब्बास रोकी दो अज न मुंहिंजी सहण थकियल आहे 7 ॾींहंनि खां बाद औरतूं आयूं मौला अली ॾे ये अदब जा हथ ॿधी चवनि थियूं मौला हिकु दफ़ो त धी जी ज़ियारत करण ॾे हिकु दफ़ो त धी जो सलाम करण ॾे इमाम चए तो अच्छा पोइ ईअं न हिकु हिकु औरत थींदी अंदरि वञे मौला हिकु हिकु छो इमाम चए तो हा मुंहिंजी धी रश कॾहिं ॾिठी न आहे तूं थकेंदो तुंहिंजो पंहिंजो नसीबु आहे पोइ जवानो मातमियो औरतूं आयूं अंदरि मुंहिंजी सहण वटि क़ुर जी तफ़सीर सिखंदा क़ुर सिखंदा मां काफ़ी मसाब शार्ट कंदो पियो अचां इन इलाइक़े जा मौला इहो 1500 औरतूं हुयूं कूफे में जिन आलिया सहण वटि क़ुर जी तफ़सीर सिखी आहे इन औरतुनि में हिकु औरत आहे तारीख़ जंहिंजो नाम निवार लिखियो आहे ये भी सहण वटि क़ुर जी तफ़सीर सिखे आहे मुसलो सहण खे हीअ विछाए ॾे आहे वज़ू वास्ते पाणी हीअ खणी अॻियां ॾे आहे इन इलाइक़े जा मौला इहो कूफे में मुंहिंजे मौला अमीर जी शहादत थी मुंहिंजे मौला जो 40 खां बाद मुंहिंजी सहण जो आवाज़ आयो हसन हुसैन हाणे तयारी कयो कूफे जी हवा हाणे असांखे रास न ईंदी जवानो तयारी थी वई शाम खां पहिरियां इन निवार खे ख़बर पई सहण ॾे लॻी आई सहण जे आॾो अची वेठी मुंहिंजी सहण जो आवाज़ निवार बाक़ी मूंखां काफ़ी कूफे जी औरतुनि सवाल जवाब कया आहिनि दीनी मसला मसाइल पुछिया आहिनि तूं मांखां कुझु न पुछियो आहे अदब जा हथ ॿधी चए थी सहण तुंहिंजे ॾिनल हिकु हिकु दर्स जो हिकु हिकु लफ़्ज़ मुंहिंजे ज़हन में समायल आहे लेकिन बीबी मां ज़्यादा न तव्हां खां 2 सवाल कंदमि बीबी चए थी पुछ ओ जवानो मसाब जी मंज़िल मां हाणे शुरू करणु लॻो आहे पहिरियों मसाब जो जुमिलो तुंहिंजे हवाले करणु लॻो आहे चए थी बीबी मां बाक़ी सवाल न कंदमि बीबी मुंहिंजा 2 ई सवाल आहिनि बीबी चए थी पुछ निवार चए थी बीबी छा इहो सच आहे सुभाणे कूफो छॾे ॾींदव मरहबा 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 तयारी कंदो आहे बीबी छा इहो सच आहे सुभाणे कूफो छॾे ॾींदव बीबी चए थी हा सच आहे इते ई ॿियो सवाल कयईं अच्छा बीबी भला कंहिं मौसम में कंहिं रुत में बीबी वरी ॿीहर कूफे ईंदव उन टाइम अली जी धी थधो साह निकिरी वियो बीबी चए थी अल्लाह जी तक़दीर जो फ़ैसिलो आहे मां हिकु दफ़ो वरी ईंदमि मरहबा मरहबा मौला रोहन क़बूल करे यार मसाहिब जा आशिक़ वेठा आहियो बीबी चए थी अल्लाह जी तक़दीर जो फ़ैसिलो आहे मां हिकु दफ़ो वरी ईंदमि चए थी अच्छा बीबी जेको ॿीहर ईंदव बीबी कनीज़ जे घर ईंदव बीबी नौकरियाणी जे घर शागिर्दियाणी जे घर ईंदव बीबी चए थी इहो वाइदो नथी करे सघां जॾहिं ॿीहर ईंदमि मूंसां भाॼायूं गॾु हूंदियूं अल्लाह महान अल्लाह मां त सम्झो छा तूं थकिजी पियो हूंदे जॾहिं ॿीहर ईंदमि मूंसां भाॼायूं गॾु चए थी अच्छा बीबी भला तव्हांजी ज़ियारत जो शौक़ जो थिए बीबी मां काथे अचां ओ जवानो मां नथो मञा आयो तूं रोअण जे नीयत सां हुजे इन जुमिले ते तुंहिंजी हाय न निकिरे बीबी तव्हांजी ज़ियारत जो शौक़ जो थिए बीबी मां काथे अचां बीबी चए थी निवार जे मुंहिंजी ज़ियारत जो शौक़ ॾाढो मजबूर करई न 12 मुहर्रम खां बाद बाज़ार जे कंहिं चौक ते हली अचिजांइ याद आ हिकु दफ़ो सीने ते हथ मारे चओ न हाय हली मुंहिंजी ज़ियारत जो शौक़ ॾाढो मजबूर करई 12 खां बाद बाज़ार जे कंहिं चौक ते हे बि जुमिलो तुंहिंजे रोअण जे ॾांहुं जो अॼु सम्झी पए त चए थी अच्छा बीबी मां राति जे वक़्तु मां सहेलियुनि सां गॾिजी बीबी मां तुंहिंजो इंतज़ारु कंदमि ओ कांदड़नि जे इलाइक़े जा मौला इहो राति जो नाम आयो न अली जी धीअ जी कूक निकिरी वई बीबी चए थी निवार कंहिं चयो अथई मां राति जो ईंदमि बीबी चए थी मां त चिटे ॾींहं जो गुज़र समझी न सघी जो कहिड़े रंग में मायूस थी वापसि घर पई वञे इमाम हसन जी निगाह पई ॾिठई जो निवार जे सिर ते हथ रखी चए थो निवार ए ज़मानो असांजे दर तां कॾहिं ख़ाली न आहे वियो ज़मानो असांजे दर तां कॾहिं मायूस थी न आहे वियो तूं मायूस थी वञे सॼो हवाल मौला हसन खे ॾिनई मौला अली जी धीअ अचे बि मुंहिंजे घर न अचे
इमाम हसन जो जवाब बुझिया इमाम हसन सर ते हथ रखी चे तो निवार मुसाफिरन ते रंज न थिबो मुसाफिरन ते नाराज न थिबो तुंहिंजी ख्वाहिश पंहिंजी जगह ते लेकिन जेका तुंहिंजी ख्वाहिश आहे न औलाद अली मां फ़क़त मुंहिंजो नंढो भाउ हुसैन पूरी कंदो ओ जवानो मातमियो वापसि आई घर सॼी राति गुज़ारी ॾींहुं चढ़ियो हिनखे तॾहिं ख़बर पई जॾहिं अली जी धी मामल में सवार थी वई भॼंदी आई ॾिठई इमाम हुसैन घोड़े ते सवार आहे वापसि आई आहे अदब जा हथ ॿधी चए थी मौला महिरबानी कयो मौला हिकिड़ो लहज़ो घोड़े तां लही अचो मुंहिंजे घर तां क़दम रखो मुंहिंजी ज़िंदगी सुहिणी गुज़रंदी इमाम जो आवाज़ निवार मजबूर न कर मौला छो इमाम चए थो मजबूरी आहे काफ़ी टाइम थियो आहे मुंहिंजी भेण मामल में थकिजी पई चए थी मौला भला ईअं घोड़े तां लहो न मौला घोड़े समेत ई तव्हांजी सवारीअ जो हिकु क़दम मुंहिंजे घर अचे मुंहिंजी ज़िंदगी सुहिणी गुज़रंदी इमाम चए थो मजबूर न कर मां ज़हरा जो बचिड़ो वाइदो थो कयां मां जेॾो बि ॾुखियो हूंदुमि न हिकु राति भेणुनि खां विछड़ी तुंहिंजे घर ज़रूरु ईंदुमि मां हिकु राति भेणुनि खां विछड़ी तुंहिंजे घर ज़रूरु इमाम चए थो रुगो तुंहिंजे घर न ईंदुमि सॼी राति तुंहिंजे घर में टिकंदुमि मौला कहिड़ी राति इमाम चए थो तारीख़ नोट कर 12 मुहर्रम जी राति 1 हिजरी ओ जवानो मातमियो बस मां मुकां हलिया सैयद वतन ते आया वापसि अल्लाह जी तक़दीर निवार जी शादी थी खोली मलऊन सां जिन है ना कई मां ॾसां खोली मलऊन केरु आहे उहो मलऊन आहे जंहिंजे बारे में साईं सकीना थी चवे इन ज़ालिम जो हिकु ज़ुल्म मूंखे क़ब्र में न विसरंदो बीबीअ खां कंहिं पुछो बीबी कहिड़ो ज़ुल्म बीबी चए थी दीगर जे टाइम मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं हिन मुंहिंजे बाबे जे मुंहं ते चमाट हई अल्लाह अल्लाह दीगर जे टाइम मां ॾिसां पई इन मुंहिंजे बाबे ग़रीब जे मुंहं ते चमाट बसि मुकाया हिन इलाइक़े जा मौला चौथी मुहर्रम जो सैयदन वतन छॾियो आया करबला चौथी मुहर्रम जो ज़ालिम पंहिंजे घर आयो जल्दी सां जंग जो सामान खईं निवार ॾिसी चेती खोली काॾे इन लफ़्ज़ जी माफ़ी ॾिजां चलो इहो लफ़्ज़ मां पढ़ंदुमि न लेकिन तूं अज़ादार आहे तुंहिंजी नरम दिलि आहे तूं पाणी सम्झी वेंदे ॾिसी चेती खोली काॾे ऐं बेखेर चए थो असांजे बादशाह जी हिकु निमाज़ीअ सां जंग आहे लफ़्ज़ तूं सम्झी वियो हूंदे असांजे बादशाह जी हिकु निमाज़ीअ सां जंग आहे घणो परे न आहे हे साम्हूं नैनवा जे जंगल में निवार तूं परेशान न थी जंहिं निमाज़ीअ सां जंग आहे न उन वटि फ़ौज कोन्हे कुझु जवान अथसि कुझु पोड़ा अथसि कुझु ॿार अथसि चएती अच्छा ठीकु आहे जाॾे दिलि चवई हले वञ लेकिन मां मिनत थी कयां हीअ जेका 12 जी राति थी अचे न घर मोटी अचिजांइ चए थो छो चए थी बसि पूरी ज़िंदगी तोते को सवाल न कयो आहे न वरी कंदी मां इहा राति मोटी अचां चए थो वरी बि ॾिस त सही चए थी अच्छा जे मजबूर थो करें त ॾिसां थी पूरी ज़िंदगी तोखां लिकायो आहे मां कनीज़ आहे मुर्शिद हुसैन जी मां कनीज़ आहे मुर्शिद हुसैन जी वेंदे महिल हितां मूंखे मौला चयो हो निवार हीअ राति मां तुंहिंजे घर महिमान थी ईंदो मां चए तूं घबराए न मर्दनि जा इस्तक़बाल मर्द कंदा आहिनि मां त मस्तूर आहियां लेकिन वरी बि तूं मोटी अचां ऐं ज़ालिम खिली चए थो ठीकु आहे मां ज़रूरु ईंदुमि आयो करबला बसि मुकाया मां कुसी वियो ज़हरा जो लाल लुटिजी वियूं बतूल जूं शरीफ़ थी मां केॾो सवलो पढ़ियो तूं केॾो ॿुधो कुसी वियो ज़हरा जो लाल मूंखे न्याज़ हुसैन ॿुधाए सवलो कुठो आहे क़ुरान जो क़सम आहे उलमा था चवनि जाते लथो आहे उते कुठो न आहे जाते कुठो आहे उते ग़रीब जी क़बर न आहे हिकु जाइ ते लथो आहे ॿी जाइ ते कुठो आहे टी जाइ ते ग़रीब जी क़बर आहे जवानो मातमी हो जॾहिं शहीदनि जा सिर धड़नि खां धार थिया न खोली मलऊन खे उमर बिन साद सॾियो चए तो मुंहिंजे वेझो आहे खोली तुंहिंजे ज़िमे हिकु ड्यूटी लॻायां चए तो कहिड़ी ड्यूटी चए तो हुसैन जो सिर वॾो क़ीमती आहे तूं वॾो ज़िम्मेवार बंदो आहे ॿियो कोई मूंखे नज़र न आयो अॼु राति हुसैन जो सिर पाण वटि रख सुबुह जो दरबार खणी अचिजां जेतिरो इनाम घुरंदे मां वठी ॾींदोमांइ ओ जवानो मातमियो उन टाइम हरामी खिली चए तो हा मूंखे बि अॼु राति हिन जी ज़रूरत आहे अल्लाह पंहिंजे घर वारी जी ॻाल्हि यादि आहे मूंखे बि
अज रात इन जी ज़रूरत आ जवानो ही हो न नेज़े ते हुसैन जो सिर हाणे मूंखां पुछो सैयदादा नेज़े तां हिन हरामी हुसैन जो सिर लाथो कीअं अल्लाह गवाए भेणूं ॾिसनि पयूं इन ग़रीब जे ज़ुल्फ़ुनि में हथ विधो ओ कांदड़न वारो एॾा ज़ुल्फ़ुनि में हथ आयो आहे हेॾा सीने ते सुम्हण वारी धीउ जी निगाह पइजी वई आहे पुफीअ जे वेझो अची चएती अम्मा तव्हां ॾसियो हो जो साले नबी जी ॾाची अम्मा ॾाचीअ जो बच्चो अम्मा बच्चे जे साम्हूं ॾाचीअ खे मारियो वियो अम्मा ॾाचीअ जे बच्चे अल्लाह जी बारगाह में इल्तिजा कई मालिका या मुंहिंजी मां जो जुर्म ॿुधाए या मुझे मां जो बदलो वठो अम्मा मां ॿुधो आहे ॾाचीअ जे बच्चे जी बदुआ ते 80,000 माण्हू ग़र्क़ थी विया आवाज़ आयो अम्मा मां ॾे ॾिसे मां हुसैन जी धीउ अम्मा मुंहिंजा वार खुलिया मुंहिंजे गल में रसी अम्मा मां बदुआ थी कयां अॼु कूफो ग़र्क़ थी वेंदे अल्लाह जेको समझे तो नुकसान है वो जरूर कुरलाए अम्मा मुझा वार खुलियल मुझे गल में रसिया मां बदुआ थी क्या अज कूफो ग़र्क़ थी वेंदो आवाज़ आयो मासूमा बदुआ न कजा तुझे पापे जा वॾा नुक़सान थींदा ओ जवानो मां सैयदा मुझो ज़मीर इजाज़त नथो ॾे जो मां ॾसां हरामी हुसैन जो सिर रखियो काथे ओ जवानो मातमियो हेॾा हरामी हुसैन जो सिर खणी घोड़े ते चढ़ियो हेॾा निवार दरवाज़े ते आई उचो वेण करे चेती कॾहिं ईंदे जॾहिं नौकरियाणी मरी वेंदे याद हरा शल को ज़ादार बर्दाश्त करे सके आवाज़ आयो कॾहिं ईंदे जॾहिं नौकरियाणी मरी वेंदे यार ही तक पांच लिखे ना रोंदो मां कायनात कुर्बान क्या ओ जवानो मातमियो ही गरीब जो सर कंड पोया लिखाए जवानो मातमियो जालिम सोचे पियो जे बाहर लिखायो इनाम न मिलंदो जाया थी वेंदो अंदर खणी वञा उहा मरी वेंदी जंहिंखे पंहिंजे पीर जो इंतजार ओ जवानो हरामीअ दरवाज़ो खोलियो साम्हूं निवार ते निगाह पई अकल मारे चे तो निवार मुबारक हुजे नमाज़ी मार जी वियो याद हरा जी बाबा नौकर बिस्मिल्लाह क्या आवाज़ आयो निवार मुबारक हुजे नमाज़ी मार जी वियो निवार ॾिसी चेती काथां जो हो बेगैर अचे तो मदीने जो जिगर ते हथ रखी चेती खोली उन नमाज़ी सां घणी फौज हुई इहो लफ़्ज़ समझ जा आवाज़ आयो हुन सां 72 फौज हुई खोली तव्हां सां घणी फौज हुई बेगैर अचे तो असां सां 9 लख हुई हाणे कंड करवे जेको चे तो ज़हरा जे बचड़े जी गुरबत रोअण न ईंदो अकल मारे चेती खोली 72 जो लखन सां जोड़ तो नाहे अकल मारे चे तो नरवार उन जी फौज जो हिक जरनैल ओ जंहिंजी लखन ते दीद न पई पवे अल्लाह जी बाबा नौकर जा बिस्मिल्लाह क्या आवाज़ आयो हुन जी फौज जो जरनैल जंहिंजी लखन ते दीद न पई पवे अकल मारे चेती खोली जंहिंजी लखन ते दीद न पई पवे उहो कीअं मार जी वियो ॿिए पासे मुंहुं करे चे तो भेण भाजी चुप खाई अल्लाह जी बाबा नौकर बिस्मिल्लाह मां नौकरां जवानो मसाइब जी मंजिल त अॻिते आशल को यज़ादार बर्दाश्त करे सके ओ जवानो मातमियो ज़ालिम चे तो सुबह जो दरबार वेंदासीं इनाम मिलंदा निवार चेती दफ़ा कर इनामन के खोली मुझो हाल आंदो तो वञे खोली मुझे पीर जो वायदो त अजो की रात जो हो हे हरामी चे तो निवार तुझो पीर त पहुंची वियो
ओ जवानो जने पीर जो नाम ॿुधई हुजरे दे भगिया जो मौला लाइ मसनद विछाया ओ जवानो मातमियो हेडा हिय हुजरे दे भगिया हेडा हरामी हुसैन जो सिर खणी वेड़े में भजन शुरू कयई अल्लाह गवाए सजे पे ॾिसे खबे पे ॾिसे जो काथे लिकाया ओ कांगड़ानन वारो अचानक हरामी के बरंदड़ तंदूर नजर आयो एडे अदब सां गरीब जो सर उछलाए जिब्रील पंहिंजा पर विछाया उरंजा वार खुली आए जमीन में आवाज आयो बिस्मिल्लाह ज़हरा जा बचड़ा ओ लैया तुझो वार टुटे हा ओ तुझी मां सजो सजो ॾींहुं अच्छा अञा पढ़ा ओ मुकानी चाचा मां के खौफ तो दे कोई अज़ादार जो जिगर न फाटी पे ओ जवानो मातमियो इन इलाके जा मौला यो वापस आया चेती खोली काथे आ मुझो पीर बेगर अचे तो पेरिया मानी ने बाद में रसीदो मां ये मानी खणी अग्या रखी जालिम पेरियो गिरो टोड़ियो आ निवार चेती काथे आ मुझो पीर बेहया जे तो निवार जंगियूं त सा वडियूं कयूं हैं लेकिन जेका ही जंग कई आ बिन जवानन जो मुखे घोड़े ता लहण नथो विसरे ओ जवानो निवार चेती केड़ा जवान बेगर अचे तो पेरियो जवानो जंगी उम्र 18 साल हुए ओ जंज लाश ते बाबो ये आयो जी बार मार दो अल्लामान मां कायनात कुर्बान क्या ओ जवानो जने अकबर जो नाव ये निवार जे कन्नन थे आयो आ वेड़े में भजन शुरू कयई जो काथा तो आवाज अचे अचानक निवार दिठो तंदूर मां नूर जो लाइटियूं पयो निकरन मथा जो आई दिठई त एक सोनो सरा हथन ते खड़ी चेदी नबी आया इमामा करीब जे कटल रगुण मां आवाज निवार मुझो वायदो पूरो थी वई ओ निवार मां हुसैना ओ मुझे अकबर के परछू खाई वई